तोखे कुजाड़ो आहे हुई कुरको लायो वेठी ये जो थाए पानियां विंदस तो हुई चलो करो वेठी ये ताड़ी में जाओ हौसला अफजाई अरे बाबियो पढ़ियो दियो छा लिखियल आहे हिन में अलाई छा लिखियल आहे ख़बर कोन्हे इसां को माण्हू पढ़ियल मिले त पढ़ाया बा कहिड़ो ये बाही खत पढ़ियो ॾियो वञ टाइम कोने मुझे मरीज अस्पताल में इंतजार को ॾिस को मिले पढ़ियल लिखियल आहे ॾिसां तो को मिले तो त खत पढ़ाया तो ए बा कहिड़ो ये मास्टर ये खत पढ़ियो ॾियो वञ अच्छा टाइम दे दे असेंबली करानी को ॾिस त को पढ़ाए या छा लिखियल आहे ॾिसां तो को माण्हू मिले तो त पढ़ाया तो ए बा कहिड़ो ये बा इहो खत पढ़ियो ॾियो वञ टाइम कोने रोज कंप्यूटर अहिड़ो माढ़ी कोन तो मिले खत पढ़ाया तूं त माठ करे वे कुरको लायो ये अरे वाड़े चाचा रुगो किनरो मुंह ते तो जो अबा तू ती वञ रही सजो माल वाड़े मां वञी कद बुखियो आऊं ॾिसां को पढ़ियल मिले त इहो खत पढ़ाया हाणे हिते बीठो आहीं वञी नथो कंहिंखां पढ़ाए थी अबा कहिड़ो ये जाओ मास्टर अबा इहो खत पढ़ियो ॾियो वञ अच्छा तुंहिंजो पुटु जेको हैदराबाद में रहंदो हुयो न जी नहीं एक्सीडेंट थी पियो आहे जल्दी रख ॾियो न त उनजो दम परवाह थी वेंदो पंहिंजो पुटु एक्सीडेंट में दम अबा मास्तर ये छोकरो कोठियो घराउती वञे स्कूल अच्छा ईअं था थियो आदमी तो पढ़ाई में नौकरी मिले तुम की छा कयूं पढ़ाई बस अबा पढ़ाई संभाल तो पढ़ियल जे मुंहिंजो पुटु जांदी हुजे हा त खत पढ़ाया न उनजे करे मुंहिंजो इहो छोकिरो कोठियो वञी पढ़ाए वाह वाह जबरदस्त